ये जेके तव्हां सेवण मां साईं नवाणी साहिबु ॾिए पियो, इहो मोरो मां ॿुगियो साहिबु ॾिए पियो, हीअं ॿियो फ़ोन अची वेंदा जिथां किथां इहे ई दाहूं कुकूं थींदियूं। त ॻाल्हि इहा आहे त हाणे हिन में इहो आउं वरी उहो चवां पियो त जेको नेटवर्क ही यूज़ कनि पिया, इहो असां 2010 में बि ॾिठो ऐं 10 में त वरी बि सरकारी मशीनरी जी ज़रूरत हुई, छाकाणि त बंदि टुटा पिए, घारा लॻा पिए, त हुन लाइ हिकिड़ी वाटर मैनेजमेंट जी ज़रूरत हुई। पर उन महिल बि असां ॾिठो 2010 जी मूंखे चङी तरह यादि आहे बोर्ड, त उन में बि असां इहो ॾिठो त सॼी सरकारी मशीनरी हिकिड़े पासे बीठी, उते जहिड़ी बोतार जी ज़मीन आई पिए त पाणी उतां मथां अची वञे त ठक करे कट हणंदो, ॿिए पासे पाणी खे फेरे छॾींदो, वरी पाणी ज़ाहिर वञिणो त हुनखे उन ई जेको आहे, जेके हुनजा नेचुरल कंटूअर्स हुआ, जेके हुनजा वहिकरा हुआ, वञिणो त पाणी खे उते ई हो, वरी पाणी ॿिए हंधा नुक़सानु करे पोइ वरी वेंदो, त कटाकट सॼे सिंध में थी पए। पर उन महिल बि सरकारी मशीनरी इफेक्टिव न थी सघी, जिथे हुनजो कमु हो रिलीफ पहुचाइणु माण्हुनि खे। वीडियो हिकिड़ी ॾिठी, उहो मोटरसाइकिल ते को टेंट खणी पियो वञे, उनखे पुलिस वारा टेंट पिया लाराइनि हुनखां, चवंदा चोरी जा खणी पिया वञो, हाणे अलाए चवनि छा पिया। त ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिन सॼी पंहिंजी जेको हिकिड़ी नॉर्मल ॾींहंनि में ई असांजी सरकारी मशीनरी जी एफिशिएंसी खे ते वॾा सवालिया निशान हुजनि था नॉर्मल ॾींहंनि में। हीअ त हिकिड़ी गैर मामूली सिचुएशन आहे। सो इन में आउं अर्ज़ु कयां पियो त तव्हांखे जेके सैलानी ऐं ईदी या हिन टाइप जा इदारा ऐं फ़र्द तव्हांखे इन्वॉल्व करणु खपनि, त जीअं हू पंहिंजो नेटवर्क इस्तेमालु कनि, हू पंहिंजी साख इस्तेमालु कनि। माना सुभाणे सैलानी वञी अगरि मोरो में मानी विरहाईंदो या सेवण में विरहाईंदो या किथे कंदो या ईदी वारा कंदा, त हुननि ते आंगुर घटि खणबी त हीअ को भोतार जे माण्हुनि खे खाराए पियो, असांखे न पियो ॾिए, जेको दाह अचे थी न सही पंहिंजनि खे नवाज़ीनि पिया, असां इहो थींदो, इहो मुस्तक़िल दाह ईंदी, जंहिंखे न मिलंदो उहो दाह कंदो। पर ॻाल्हि इहा आहे त अगरि को हिकिड़ा साखायता क़िस्म जी धुरियूं हुन में इन्वॉल्व थींदियूं त माण्हुनि खे पोइ थींदो त ठीकु आहे, अॼु हुते पहुतो आहे, सुभाणे असांजो वारो बि अची वेंदो।